नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल हिकु भेरो ॿीहर मुल्क अंदरि पेट्रोलियम मसनूआत जी क़ीमतुनि खे वधाइण खां इनकार कंदे IMF जे शर्तुनि ते व्याज जी शरह वधाइण जो इशारो ॾेई छॾियो आहे। कराची एयरपोर्ट ते मीडिया सां ॻाल्हाईंदे वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ता इस्माइल चयो आहे त शौकत तरीन IMF सां वाइदो कयो हुयो त पेट्रोल ते सब्सिडी न ॾींदासीं पर 30 रुपया फ़ी लीटर टैक्स लॻाईंदासीं। इमरान ख़ान ऐं शौकत तरीन जे मुआहदे जे हसान सां तेल जी शयुनि ते सब्सिडी ख़त्म करे 30 रुपया फ़ी लीटर टैक्स लॻाइणो आहे। इमरान ख़ान ऐं शौकत तरीन जे फार्मूले तहत अॼु 150 रुपया पेट्रोल जी क़ीमत वधाइणी पवंदी। PTI हुकूमत जेके IMF सां वाइदा कया उन जो नतीजो अॼु असां भोॻे रहिया आहियूं। मुफ्ता इस्माइल चयो आहे त तेल जी शयुनि ते सब्सिडीअ सां मुल्क खे वॾो नुक़सान थी रहियो आहे पर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अवाम खे रिलीफ ॾियण जी हिदायत कंदे वधीक बार विझण खां इनकार कयो आहे। उन करे हिन वक़्तु तेल जी शयुनि जे अघनि में वाधि नथी करे सघिजे। हुन वधीक चयो आहे त हाणे IMF चई रही आहे त मईशत खे थोरो सुस्त कयो वञे। थी सघे थो त हाणे व्याज जी शरह वधाइणी पवे। इमरान ख़ान हर हंधि बारूदी सुरंग विछाए छॾी आहे। गुज़िरियल हुकूमत 20,000 अरब कर्ज़ वरितो, इहो वापसि करणो आहे। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो आहे त IMF सां ॻाल्हियूं आख़िरी मरहले में आहिनि। इमरान ख़ान जे माज़ीअ में धरणे मुल्क खे वॾो नुक़सान पहुचायो। इमरान ख़ान सदाईं ज़ाती मफ़ादनि खे तरजीह ॾिनी आहे। इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च मुल्क जे मफ़ादनि न पर फरह गोगीअ खे बचाइण लाइ आहे।